नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ईंदा भिरयास्टी आस पास में बदअमनी अरूज ते पहुंची वही। पुलिस को भी तारुक नाए वरतो। कौमी शाहराह बाईपास ता ॾींहं ॾिठे जो नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद कराची का फैसलाबाद वेंदड़ मज़दा के जबरदस्ती बिहारे हथियारन की ज़रूरत ते एक मोबाइल फोन ऐं 30,000 रोक रकम फुर करे फरार थी वया। उन सिलसिले में मुतासिर मज़दा ड्राइवर नवाबशाह वासी कलंदर बख्श लुंड भिरयास्टी थाने ते एनसी दाख़िल कराइंदे मीडिया के बुधायो त मां मज़दा में सामान लोड करे कराची का फैसलाबाद वनी रहो हुयस त भिरयास्टी बाईपास ते बिन मोटरसाइकिलन ते सवार 3 नामालूम हथियारबंद हथियारन की ज़रूरत ते बिहारे मुंह का जबरदस्ती मोबाइल फोन ऐं रोक रकम फुर करे फरार थी वया। जे बाद मां भिरयास्टी थाने ते पहुंची एनसी दाख़िल कराई है। याद रहे त कुछ ॾींहं अॻु कंडियारो भरसा नामालूम हथियारबंद कराची का गाॾियूं खणी पंजाब वेंदड़ ट्रालर के रोके जबरदस्ती उन मां 2 वीगो गाॾियूं लाए फरार थी वया हुआ। जंहिंजो आईजी सिंध नोटिस वठंदे हैदराबाद में डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ जी हंगामी गॾिजाणी कोठाए सख्त हिदायतूं ॾिनियूं हुयूं त कौमी शाहराह ते हिफ़ाज़ती इक़्तिदाम सख्त करे मुसाफिर गाॾियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, पर उन बावजूद कौमी शाहराह ते फुर जूं वारदातूं महमूल बणियल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।